अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टेलीविज़न न्यूज़ जे पारां मां आहियां जो मेज़बान फ़याज़ नाइच। नाज़रीन, गुफ़्तगू कंदासूं अॼोके हिन ख़ुसूसी नशस्त में मुल्क जे अंदरि जेका दहशतगर्दी जी नई लहर उभरी आहे ऐं उनमें ताज़ो सेवण में लाल कलंदर शहबाज़ जी मज़ार ते जेको धमाको थियो, उन कॉन्टेक्स्ट में सिंध जे अंदरि जेका दहशतगर्दी नेटवर्क्स आहिनि या दहशतगर्दी जेका सूरत हाल आहे उन बाबति गुफ़्तगू कंदासूं। असांखे जेको नशस्त में जॉइन कयो आहे सिंध जे IG पुलिस मारूफ़ पुलिस ऑफिसर जनाब AD ख़्वाजा साहब, अचो त हुन सां गुफ़्तगू कयूं। ख़्वाजा साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ख़्वाजा साहब, हीउ जेको रिसेंट इंसिडेंट थियो आहे इहो अचानक थियो या का इन तरह जा जीअं हुते ॿुधायो पियो त अलर्ट जारी थिया हुआ लाहौर जे बारे में, हिते छा सूरत हाल हुई? नाइट साहब, स्पेसिफिकली दरगाह लाल शहबाज़ कलंदर जे हवाले सां का अलर्ट न हुयो, पर छाकाणि त 2005 खां वठी पाकिस्तान में मुख़्तलिफ़ दरगाहूं निशाननि ते रहियूं आहिनि। जीअं नवंबर में शाह नूरानी जी दरगाह थी, इन खां अलावा शाह हुसैन जी दरगाह ते पंहिंजो अपर सिंध में बि थियो, बलूचिस्तान में बि थियूं आहिनि इन क़िस्म जूं वाक़िया। हज़रत दाता गंज बख़्श जे मज़ार ते बि वाक़ियो थियो। अहिड़े तरीक़े सां मुल्क जे मुख़्तलिफ़ मज़ारनि ते इन क़िस्म जा वाक़िया थींदा रहिया आहिनि ऐं पंहिंजो इहो आउं सम्झां थो त हिकिड़ी उन ई सोच ऐं उन ई नेटवर्क जो हिसो आहिनि। पर दरगाह लाल शहबाज़ कलंदर जे हवाले सां का मख़सूस क़िस्म जी का इतला या थ्रेट जेका आहे सा कन्वे न थी। अच्छा, हुते त 24 कलाकनि जे अंदरि असांखे लाहौर में नज़र आयो त ट्रेसिस थी वियो, हिते हिन इंसिडेंट जी छा पसंदि? ॾिसो, ॿिन्ही इंसिडेंट जी नोयत थोड़ी मुख़्तलिफ़ आहे। हिकु त उहो इंसिडेंट जेको सो हिकिड़े खुले रोड ते थियो ऐं उते कैमरास जेके से पूरो हिकिड़ो नेटवर्क उनखे कनेक्ट करे पियो वाक़े वारी जाइ खां वठी उहो जेको बॉम्बर उते हितां हलियो हो उन जाइ ताईं, तक़रीबन लुंडा बाज़ार उते हिकिड़ी लाहौर में जाइ आहे, तेसि ताईं उहे कैमरास मौजूदु हुआ। दरगाह लाल शहबाज़ कलंदर जे अंदरि तव्हांखे ख़बर आहे त उन महिल दरगाह जे अंदरि बज़ाते ख़ुदि ऐं सम्झां थो त 1000 खां मथे अंदरि कंपाउंड जी ॻाल्हि थो कयां त माण्हू हुआ, धमाल ग्राउंड में अलॻि हुआ, कोर्टयार्ड में अलॻि हुआ। जिते एतिरो हुजूम हुजे माण्हुनि जो, उन जे अंदरि जॾहिं ब्लास्ट थींदो आहे तॾहिं इहो आइडेंटिफाई करणु त भई उन 1000 माण्हुनि में कहिड़ो माण्हू हुयो जंहिं पंहिंजे पाण खे उॾायो आहे। ख़ासि तौर ते जॾहिं उहो उते बॉडी पार्ट्स एतिरा घणा हुजनि, कैमरास जी उते क्वालिटी उन क़िस्म जी न हुई ऐं सेवण शहर जे अंदरि रोड ते या पंहिंजो कनेक्टिविटी ते के कैमरास मौजूदु कोन्हनि, त उन में ख़ासियूं मुश्किलात हुयूं इवन इहो आइडेंटिफाई करणु त बॉम्बर हुयो केरु। पर आउं जस ॾींदुसि वरी बि पुलिस खे त हुननि तमामु घणी महिनत सां ऐं पंहिंजी लगन सां उहे सभु जेके फुटेजिस मौजूदु हुयूं दरगाह जे अंदरि उन्हनि खे तमामु बारीक बीनी सां ॾिठो, जांच कई ऐं फाइनली उहे इन ॻाल्हि में कामयाबु थी विया त बॉम्बर खे आइडेंटिफाई करे वरितऊं त बॉम्बर कीअं हुयो, उनजी एंट्री कीअं थी ऐं उन पंहिंजे पाण खे कीअं कयो। सो जांच में ॿिन्ही जांचनि में थोड़ियूं मुश्किलातूं या मुख़्तलिफ़ नोयत जा वाक़िया आहिनि, शहर मुख़्तलिफ़ आहिनि, सहूलतूं मुख़्तलिफ़ आहिनि, त इन करे आउं सम्झां थो त हिन में थोरो वधीक टाइम लॻंदो। पर तव्हां चओ था त आइडेंटिफिकेशन्स कुझु थी वियूं आहिनि, कुझु ट्रेसिस मिलिया आहिनि तव्हांखे? मूं अर्ज़ु कयो त ॾिसो, उनजी फुटेज त अची वई आहे न, बॉम्बर जी फुटेज अची वई आहे त केरु बॉम्बर हुयो, उनजी आइडेंटिफिकेशन जे लाइ असां पाकिस्तान जे तमामु हसास इदारनि खे रिक्वेस्ट कई आहे ऐं सभु इन ते महिनत कनि था पिया। उमेद कयूं था त इंशाअल्लाह ताला उन जेको ख़ातिर ख़ान जो मीडिया में हफ़ीज़ बिरोही ग्रुप जो नालो हले पियो, हीउ दिस इज़ उनमें का रियलिटी न आहे? ॾिसो, पाकिस्तान जे अंदरि जेके बि बम धमाका थिया आहिनि इंक्लूडिंग लाहौर जे धमाके में बि तव्हां ॾिसंदो त जेको बॉम्बर हुयो उहो अफ़गानी हुयो। लाहौर में बि, शिकारपुर में बि जेके बॉम्बर हुया जेके ईदगाह मां अरेस्ट थिया उहे अफ़गानी हुया। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं 4 में कल्ह धमाको थियो उन में बॉम्बर अफ़गानी हुयो। हाणे उन्हनि जा जेके हैंडलर्स आहिनि या सहूलियतकार जेके चऊं था असीं, उहे लोकल रहिया आहिनि हमेशह। पोइ लाहौर में लुंडा बाज़ार लाहौर जो रहण वारो आहे, पेशावर में जेकॾहिं को मोहम्मद एजेंसी जो माण्हू आहे। अहिड़े तरीक़े सां बदकिस्मती सां सिंध जा सहूलियतकार वरी
घणो करे अपर सिंध में जेके शिकारपुर ऐं जैकबाबाद जो बेल्ट आहे उन सां बिलोंग कनि था। अच्छा, बिरोही जो आहे नेटवर्क को ऑपरेट करे थो हिते? हफ़ीज़ुल्ला बिरोही आहे न। अच्छा, हफ़ीज़ुल्ला पंद्राणी जेके चवनि था उहे बिरोही आहिनि। पर तव्हां जेको चओ था जेको अब्दुल्ला शाह गाज़ी वारो वाक़ियो थियो उनमें जे माण्हू खे आइडेंटिफाई कयो वियो, नसीबुल्ला नालो हुनजो ॿुधायो वियो, उनजे लाइ चयो त उनजो वास्तो दीर सां हुयो, उहो अफ़गानी न हुयो। अब्दुल्ला शाह गाज़ी वारो कहिड़ो वाक़ियो? अब्दुल्ला शाह गाज़ी जे मज़ार ते बि पंहिंजो लॉस थियो हुयो, पुराणो जेको थियो। हा, इहो उनजे बारे में चयो वियो हो त दीर सां उनजो तालुक़ु नसीबुल्ला जो। ॾिसो, ईअं आउं नथो चवां त 100% बॉम्बर्स जेके अफ़गानी आहिनि, पर मेजॉरिटी बॉम्बर्स जेके आहिनि से अफ़गानी आहिनि। इवन जेकॾहिं दीर जो जेकॾहिं बॉम्बर हूंदो उनजी बि ट्रेनिंग जेका सा आइडियोलॉजिकली अफ़गानिस्तान में थी आहे। मूंखे यादि अचे थो तव्हां कुझु अरसो पहिरियों हिकिड़ी तक़रीर कंदे हैदराबाद में शायदि, इफ आई रिमेंबर प्रॉपरली, त तव्हां चयो त नॉर्थ सिंध जेका आहे उहा दहशतगर्दी जो उते नेटवर्क्स मौजूदु आहिनि। उहे तव्हांजो छा मक़सदु हो त मक़ामी माण्हू मौजूदु आहिनि या तव्हांजो ख़्यालु हो त उते को अहिड़ियूं जॻहियूं आहिनि जिते ॿाहिरियां माण्हू अची रहनि था? ॾिसो, जेसि ताईं असीं चवंदा आहिनि त जेकॾहिं कबूतर इहो सम्झे त बाज़ उनजे साम्हूं वेठो आहे ऐं अखियूं बंदि करे छॾे त उहो इहो सम्झे त बाबा हाणे ख़तरो ख़तमु थी वियो, त ख़तरो ख़तमु न थींदो आहे। ॾाढो वसूख सां चई सघां थो त बदकिस्मती सां असांजी सिंध उहा पुराणी सिंध बाक़ी नाहे रही, जंहिंमें माण्हुनि में सूफ़ी रवैया, अमन, आशिती, मज़हब जी रवादारी, सुकून ऐं मुहबत ऐं प्यार वारो जेको फ़ज़ा हुई उहा बदकिस्मती सां आउं सम्झां थो त ख़राबु थी रही आहे। ऐं उन जी जेका मेन ॿिज आहे उहा अपर सिंध जे चंद ज़िलनि में पोखियो वियो आहे ऐं उन जा नतीजा असीं अॼु ॾिसी रहिया आहियूं। अपर सिंध जे अंदरि मां पुछणु चाहियां थो त मक़ामी माण्हू इन्वॉल्व थी जी, मक़ामी माण्हुनि जी ॻाल्हि थो कयां न। आउं त ॻाल्हि ई चवां थो त सिंध उहा पुराणी सिंध नाहे। उनजो मक़सदु इहो आहे त हाणे असांखे इहो अहसासु थियणु खपे त असांजे समाज जे अंदरि असां मां ई, लोकल माण्हुनि मां ई सहूलियतकार बि मुहैया थी विया आहिनि दहशतगर्दनि खे, ऐं हुननि वटि उहा सोच बि अची वई आहे जंहिंमें हू उन दहशतगर्दी खे चङो सम्झणु शुरू कयो आहे। अच्छा, इहो जेको नेटवर्क अपर सिंध जे अंदरि आहे उहो उनखे का उन खां पैटर्नेज आहे या पैटर्नेज कान आहे? मिसाल तौरु असांखे इहो ईंदो आहे त जंहिं असां पढ़ंदा आहियूं काफ़ी माण्हू चवंदा आहिनि त भई पंजाब जे अंदरि जेको नेटवर्क आहिनि उन्हनि जी मक़ामी सतह ते नून लीग सां एफिलिएशन्स आहिनि, ईंदो आहे तजिया निगार बि चवंदा आहिनि ऐं उन ते रिपोर्टूं बि आहिनि। हिते असां वटि उन नेटवर्क्स जो छा कनेक्टिविटी? को चवनि था त जमियत उलमा इस्लाम जो नेटवर्क आहे, उते काफ़ी मदरसा आहिनि, उन्हनि सां आहे। के चवनि था त न इहे मक़ामी जेके वॾेरा आहिनि उन्हनि जे उन खां सवाइ के चवनि था त इहे पुलिस जी नेटवर्क हुन में हलनि थो। रियलिटी छा आहे? ॾिसो, आउं ईमानदारी सां इहो सम्झां थो त ख़ासि तौर ते सिंध जी जेका हुकूमत आहे, फ़र्ज़ु कयो उहा पाण विक्टिम आहे दहशतगर्दी जो। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी शहादत थी, उन ते 18 अक्टूबर ते अटैक थियो, त सिंध हुकूमत जे हवाले सां त घटि में घटि आउं इहो चई सघां थो त उन्हनि जो ॾाढो क्लियर डायरेक्शन आहे त दहशतगर्दी कंहिं सूरत में बि सिंध में पंहिंजी जाइ न वठी सघे। पहिरीं ॻाल्हि, सियासी लेवल ते आउं पर्टिकुलरली चवां थो त सियासी तंज़ीम का इन में इन्वॉल्व न आहे। हा, पर आउं मज़हबी ग्रोह ज़रूरु इन में इन्वॉल्व आहिनि, जेके जिन खे आम तरीक़े सां मज़हबी ग्रोह चयो थो वञे, पर आउं सची पंहिंजे हिसाब में उन्हनि खे कंहिं मज़हब सां तालुक़ु उनजो नथो सम्झां, छाकाणि जो दहशतगर्दनि जो को बि मज़हब न आहे। JUI इन्वॉल्व आहे ख़्वाजा साहब? सो एज़ अ पॉलिटिकल, छाकाणि हिते काफ़ी वाक़िया थिया आहिनि। ख़ालिद महमूद सुमरे जो पंहिंजो मथां हमिलो थियो। अगेन ॾिसो न त JUI ख़ालिद सुमरो साहिबु पाण हिकिड़ो विक्टिम हुयो, उनजी फैमिली उनजो शिकार थी, दहशतगर्दी जो शिकार थी। लिहाज़ा इहो चवणु त उहे आहिनि, आउं नथो सम्झां त एज़ अ पॉलिटिकल पार्टी हो हिन में इन्वॉल्व आहिनि, न, बिल्कुलु न। पर हिते मदरसनि जो नेटवर्क आहे त उहो आउं अर्ज़ु कयां थो त मज़हबी जेके, ॾिसो मदरसा सभु ग़लति न आहिनि न। मज़हब जी तालीम ॾियणु या पंहिंजो क़ुर पाक जी तालीम ॾियणु या चङी रस्ते ते हलाइणु,
उहो जेकॾहिं को कमु करे थो, को मदरसो हलाए थो, त उन में का बुरी ॻाल्हि कान्हे। पर जेको मदरसो दहशतगर्दी जी तालीम ॾिए थो, जेको मदरसो इंसानियत सोज़ी जी तालीम ॾिए थो, जेको मदरसो या को अहिड़ो मज़हब जी आड़ में माण्हू पंहिंजो इन क़िस्म जो दर्स ॾिए थो त को ॿिए फ़िरके वारो काफ़र आहे या कंहिं ॿिए फ़िरके वारे ते तव्हांखे इंसान बराबरि न सम्झो वञे, ऐं सम्झां थो त उहे माण्हू नफ़रत जोॻा आहिनि। ऐं उहे ई माण्हू आहिनि जेके अॼु असांजे मुल्क जा जेके दुश्मन आहिनि उन्हनि जे हथनि में खेॾनि था, ऐं उहे ई उन्हनि जा जेके ग़ैर मुल्की हैंडलर्स आहिनि उन्हनि जे हथनि में उहो पाकिस्तान ऐं सिंध जो अमन तबाह करे रहिया आहिनि। हीअ जेको ट्राइबल फ्यूड्स आहिनि, छा उन जे करे बि इहो एटमॉस्फेयर उन्हनि खे अहिड़नि क़िस्म जे माण्हुनि खे लिकाइण में या उन्हनि जे लाइ हाइड आउट्स प्रोवाइड करण में सबबु थिए थो? न, ट्राइबल फ्यूड्स जो ॾिसो अहिड़ो को बि साम्हूं न आयो आहे ॻाल्हि त भई फ़र्ज़ु कयो त सिंध में मशहूरु जेके ट्राइबल फ्यूड्स अपर सिंध में आहिनि उन्हनि जो इन्हनि सां को बि लाॻापो नज़र न आयो आहे। पर इहो ज़रूरु आहे त ट्राइबल जे नेटवर्क जे हिसाब सां इहो नेटवर्क हलंदो नज़र अचे थो। त जीअं ख़ुशदार आहे, वड आहे, मस्तूंग आहे, दुरेजी आहे, इहो सॼो बेल्ट जेको आहे सो बिरोही ऐं मैंगल बिरादरी इन सां ताल्लुक़ु रखे थो। त इन ई बिरादरी या इन ई क़बीले सां लाॻापियल माण्हू जेके हिन पासे बि रहनि था उन जे ज़रिए उन्हनि जी ऑपरेशन तमामु घणो आहे। ही खानपुर ऐं सुल्तान कोट हाजी ख्वास्ती ॻोठ आहे, हिते अचनि था त बाक़ाइदा फैक्ट्रियूं ठही वियूं आहिनि, हिन ॻाल्हि में केतिरी हक़ीक़त? फैक्ट्रियुनि जी इहा ॻाल्हि ख़ैर ॾिसो वधा चई सघिजे थो, अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे। पर मूं अर्ज़ु कयो त जॾहिं इहा सोच, पर इन्हनि इलाइक़नि में पंहिंजो ॻोठनि जे ॿाहिरां जेके आहिनि ही रॉकेट लॉन्चर त असां पाण बि फुटेज असां टीवी ते ॾिठा आहिनि पाण असां न बहरहाल असां कंटिन्यूअसली मुंहिंजो ख़्याल त खानपुर या उन्हनि जे जेको ख़ास्ती बिरोहिन जो ख़ास्ती ॻोठ आहे उन ते पुलिस वेरी फ्रीक्वेंटली हाणे रेड्स कया आहिनि। असांखे किथे बि को एॾो वेपन या इन क़िस्म जी सूरत हाल जेका तव्हां ॿुधायो था उहा नज़र न आई आहे। जेकॾहिं रिसेंटली का तव्हांजे नोटिस में हुजे त आई विल बी वेरी हैप्पी टू सी दैट। ही तव्हां मदरसनि जी ॻाल्हि कई, सिंध जे अंदरि मदरसनि जे हवाले सां डिफरेंट रिपोर्ट्स अचनि थियूं पियूं। कुझु अरसो पहिरियों CM सिंध बि चयो ऐं मुख़्तलिफ़ जेको पुलिस ऑफिशल्स चयूं 93 मदरसनि लाइ चयो वियो त भई जेके आहिनि उहे लिंक्ड आहिनि इन्हनि तरह जे हुन सां। मदरसनि जे हवाले सां हेल ताईं मुख़्तलिफ़ रिपोर्ट्स बि असांजे साम्हूं गुज़रियूं आहिनि, उन्हनि जे अंग अखर में बि वेरिएशन आहे। हक़ीक़त छा आहे मदरसनि जी? ॾिसो सिंध में जेका रजिस्ट्रेशन या जेका असां वटि पुलिस वटि जेके रजिस्टर्ड मदारिस आहिनि उन्हनि जी तइदाद तक़रीबन 7,724 जे क़रीब आहे। उन्हनि मूं जीअं अर्ज़ु कयो त 7,724 मां 93 मदरसा अहिड़ा आइडेंटिफाई पुलिस कया आहिनि जेके सिधी ऐं अणसिधी तरीक़े सां दहशतगर्दी में कंहिं न कंहिं तरीक़े सां मुलवस रहिया आहिनि। या त उन जे के तालिब इल्म दहशतगर्दी में मुलवस रहियो आहे, या को मौलम दहशतगर्दी में रहियो आहे, या दहशतगर्दनि अची उते पनाह वरिती आहे, या दहशतगर्दनि ॾोह करण खां पहिरीं उते अची आराम कयो आहे। सो उन ई बेसिस ते जेके इन्वेस्टिगेशन्स आहिनि उन जी बेसिस ते इहे 93 मदरसा शॉर्ट लिस्ट कया विया आहिनि। ऐं जेको मूं पहिरीं बि चयो त ॾिसो हर मदरसो ग़लति नाहे ऐं दीन जी तालीम ॾियण खां ग़लति नाहे, पर दीन जी ग़लति तशरीह करणु हिकिड़ो वॾो ॾोह आहे जेको आउं सम्झां थो त तमामु संगीन ॾोह आहे इंसानियत जे ख़िलाफ़ु। ऐं उनखे असांखे उन ते फ़िक्र बि आहे ऐं उन्हनि मदरसनि ते क़ाबू बि थियणु खपे। अच्छा, उन्हनि 93 मदरसनि जिन खे तव्हां उहो कयो आहे, आइडेंटिफाई कयो आहे, उन ते को क़दम खयो वियो आहे? जी, उन में कुझु मदरसा पुलिस पंहिंजे हिसाब सां बंदि बि कराया आहिनि, पर आउं सम्झां थो त जेके इन में बहितरी तॾहिं ईंदी जॾहिं मदरसनि जे बारे में हिकिड़ो जामे क़ानून जोड़णु खपे त हर मदरसे खे रजिस्टर थियणु खपे। ऐं सरकारी ज़मीनुनि ते कब्ज़नि जी ज़मीनुनि ते मदरसो क़ाइमु करणु, या रोड जे रस्तनि सां तव्हां ॾिसंदो त बेतहाशा मदरसा क़ाइमु आहिनि। मदरसे में फंड केरु ॾिए थो उन जी ख़बर पवणु खपे, फंड इस्तेमालु किथे थियनि था उहा ख़बर हुअणु खपे। मुंहिंजो ख़्यालु आहे त जेसिताईं मदरसनि जो रेगुलेशन जो क़ानून नथो ठहे तेसिताईं इन ॻाल्हि ते कंट्रोल करणु मदरसनि खे ॾुखियो थींदो, छाकाणि जो अगरि बंदि बि करिणो आहे कंहिं मदरसे खे त आख़िर उहो बि कंहिं क़ानून जे तहत कयो वेंदो न।
2012 में भी को होम डिपार्टमेंट सर्वे करायो हुयो, उन जे बुनियाद ते फ्राइडे टाइम्स में हिकिड़ी स्टोरी भी छपी हुई। सीनियर सहाफ़ी अली चिश्ती साहब उन जे नाले सां छपी हुई। उनमें चयो वियो त सिंध जे अंदरि जेके 12,000 खां वधीक मदरसा आहिनि, रजिस्टर्ड अनरजिस्टर्ड मदरसा, ऐं हुनजो चवणु इहो हुयो त 74% उहे जेके मदरसा आहिनि उहे 3 अर्बन सेंटर्स जे दायरे में आहिनि, जंहिंमें कराची, हैदराबाद ऐं सखर। ऐं उनमें चयो त 8,000 खां वधीक मदरसा 9/11 जे वाक़े खां पोइ ठहिया आहिनि, ऐं 67% मदरसा अहिड़ा आहिनि जंहिंजा जेको मुंतज़िम आहिनि उन्हनि खे सिंध जो डोमिसाइल न आहे। वॉट इज़ योर टेक ऑन दैट? साईं ॾिसो, मदरसा पहिरीं ॻाल्हि त मूं तव्हांखे ॿुधायो त पुलिस जी जेका जेको होमवर्क असां कयो आहे, होम डिपार्टमेंट जो बि जेको सर्वे थियलु आहे उहो बि पुलिस करे ॾिनो आहे। ऐं पाण एडिशनल IG स्पेशल ब्रांच हुअसि, ऐं असां इहा तमामु मदरसा जियो टैग कया आहिनि। उहे तक़रीबन मूं जीअं चयो त 7,800 ऐं कुझु मदरसा आहिनि उन में, माना रजिस्टर्ड अनरजिस्टर्ड सभु? जी सभु। ऐं उन खां अलावा तव्हां इहो अंदाज़ो कयो न घणा मदरसा अहिड़ा हूंदा जेके शायदि मस्जिदनि जे अंदरि ठहियलु हूंदा, जेके बाक़ाइदा मदरसे तौर ते रजिस्टर्ड ई न हूंदा। थी सघे त उहे पोइ हिन खां अलावा हुजनि। पहिरीं ॻाल्हि 9/11 खां पोइ थिया आहिनि या अॻु में थिया आहिनि, इहा ॻाल्हि मूं वटि रिकॉर्ड कोन्हे जो आउं उनखे जस्टिफाए करे सघां त कॾहिं ठहिया आहिनि। जेसि ताईं टी ॻाल्हि तव्हां कई पंहिंजो मदरसे जो त उन्हनि जा डोमिसाइल जी उन में जी, उहो ॾिसो पहिरीं ॻाल्हि त इहा इन ग़लतफ़हमी मां ॿाहिरि निकिरो त मदरसा ॿाहिराड़ी में कोन्हनि। तव्हांजे हर नंढे वॾे शहर जे हर एंट्री एग्ज़िट पॉइंट्स ते, हाईवेज़ ते ऑलमोस्ट तव्हांखे मदरसा मिलंदा। सो इहा ॻाल्हि कोन्हे त को ॿाहिराड़ी में मदरसा न आहिनि। ॿाहिराड़ी वारा मदरसा बि उनमें ओनरशिप जेका आहे, मुंतज़िम जेके आहिनि उनखे सिंध जो डोमिसाइल आहे न, ईअं न आहे। मक़सदु त अर्बन एरियाज़ में थी सघे थो इहा ॻाल्हि दुरुस्त हुजे, उनजे डोमिसाइल ते आउं नथो सम्झां त कंहिं बि को अहिड़ो होमवर्क कयो हुजे। हालांकि असां उन ते होमवर्क कयो आहे ऐं असां सम्झूं था त कराची ऐं जेके अर्बन एरियाज़ में आहिनि मोहतमम, उहे ओरिजिनली सिंध सूबे जा कोन्हनि। कराची वेस्ट चवनि था 20% सिंध जा मदरसा जेके आहिनि, सॼी सिंध जा मदरसा उहे कराची वेस्ट में आहिनि। मूं वटि हींअर फिगर्स कोन्हनि, सो आई विल नॉट क्लेम दिस। पर चवनि था त इहा त तव्हांखे ख़बर हूंदी त शायदि सभ खां वॾो ज़िलो आहे जिते मदरसनि जो नेटवर्क। ॾिसो, तव्हांजे सिंध जो सभिनी खां वॾो ज़िलो आहे जंहिंजी पॉपुलेशन बि सभिनी खां वधीक आहे, कराची वेस्ट जी। ऐं उते तव्हां वटि सभिनी खां वधीक पठान आबादी जो इलाइक़ो आहे, जिते तव्हां वटि अफ़गान माण्हू बि उते सभिनी खां वधीक सेटल्ड आहिनि, ऐं गुरबत बि उते सभिनी खां वधीक आहे। इलीगल इमिग्रेंट्स बि वेस्ट में सभिनी खां वधीक आहिनि। त ख़ुशकिस्मती या बदकिस्मती सां तव्हांखे हिकिड़ो कनेक्शन मिलंदो इन्हनि सभिनी शयुनि जो, पावर्टी जो, मदरसे जो, एथनिसिटी जो, बिल्कुलु हिकिड़ो कनेक्शन आहे जेको तव्हांखे वाज़े नज़र ईंदो। हिकिड़ी जेका मुंहिंजे साम्हूं हिकिड़ी ख़बर गुज़री काफ़ी अरसे खां वठी, मुंहिंजे ज़हन में हुई, मूं चयो त कॾहिं को रिलेवेंट माण्हू मिले त हुनखां पुछां। ऑपोजिशन लीडर आहे सैयद ख़ुर्शीद अहमद शाह साहब, उन हिकिड़ी पंहिंजो प्रेस कॉन्फ्रेंस कई हुई। उनमें हुन चयो त जेको सिंध जे अंदरि, ख़ासि तरह नॉर्थ सिंध जे अंदरि जेको थो थिए टेररिज़म जेको अचे थो, उहो पंजाब जे अंदरि, सदरन पंजाब जे अंदरि जेके नर्सरीज़ आहिनि उन्हनि मां अचे थो पियो। हालांकि हिन वक़्तु जेके असां वटि इंसिडेंट्स जे बारे में जेके पुलिस रिपोर्ट्स पढ़ूं था, तव्हां बि जीअं चयो त खुरज़ार खां वठी इहे तरफ़ खां, रियलिटी छा आहे? मतिलबु छाकाणि त इहो नॉर्थ ॿिन्ही पासनि खे लॻे थो। ॾिसो, आउं अर्ज़ु कयां त पुलिस जूं फाइंडिंग्स छा आहिनि? जेके बि असां वटि वाक़ियात दहशतगर्दी जा थिया आहिनि, ऐं प्रोफेशनली ॻाल्हि कंदसि त उहे सभु उनजो कनेक्शन सिधी अणसिधी तरीक़े सां बलोचिस्तान सां मिले थो, मस्तूं, खुज़ार, विढ जे इलाइक़े सां, ऐं पोइ अफ़गानिस्तान सां मिले थो।
ऐं इन करे इहा ॻाल्हि आउं पंहिंजे फैक्ट्स एंड फिगर्स जे हिसाब सां नथो करे सघां त उनखे को मुतासिर कयो आहे साउथ पंजाब। अच्छा, साउथ पंजाब जी का इन्वॉल्वमेंट न आहे। अच्छा, मूंखे पंहिंजो कुझु अरसो पहिरियों जेका नेक्टा जे अंदरि जेको असांजे CTD जो जेको सरबराह नसुल्ला पंहिंजो अब्बासी साहब, उन जेका आहे उहा पंहिंजो हुते रिपोर्ट पेश कई, जेका प्रेज़ेंटेशन ॾिनी हुई उहा रिपोर्ट थी हुई। उनमें हुनजो चवणु हुयो त रा ऐं अफ़गान एजेंसीज़ मुलविस आहिनि। यकीनन इन में त को शक कोन्हे। लॻभॻि कहिड़ा एविडेंसिस आहिनि? ॾिसो, जेको बि तव्हां वटि अफ़गान बॉम्बर अचे थो, जेका बि तव्हां वटि कंस्पायरेसी थिए थी, जेकॾहिं उहा पाकिस्तान जी सरहदुनि खां ॿाहिरि कंहिं सरहद में वेही माण्हू कनि था, त इन जो मक़सदु उहो ई आहे न त हुननि जी सरज़मीन असांजे अमन खे तबाह करण लाइ इस्तेमालु थिए थी। ऐं इहो सॼी दुनिया खे ख़बर आहे त उते अफ़गानिस्तान में वेही या दहशतगर्दी खे प्रमोट केरु थो करे। पर उहो अफ़गानिस्तान में राति जो त जीअं चओ था त उते त जेकॾहिं मिसाल तौरु बम्बार त सभु अफ़गानी जेकॾहिं तव्हां चओ था। जी जी, उहे राह सां कीअं कनि? उहो तव्हांखे मुंहिंजो ख़्यालु आहे त नेटवर्क सम्झाइणो पवंदो। अच्छा, फॉरेन पॉलिसी खे बि ॾिसो, ऐं इहे सभु शयूं इंटर रिलेटेड आहिनि, इन करे इनखे बारीक बिनी सां ॾिसो, तव्हांखे सम्झ में अची वेंदी ॻाल्हि। अच्छा, कलभूषण जे लाइ बि चयो वियो हो त कराची ते ऑपरेट करे पियो। न, उन ते आउं कमेंट न कंदुसि, इन करे मूं वटि उनजे बारे में का इंफॉर्मेशन। अच्छा, हाणे हिन ॻाल्हि खे अॻिते वधायूं था। हीउ जेको सिंध जे अंदरि दहशतगर्दी जे हवाले सां हिकिड़ो ॿियो एलिमेंट कराची रहियो आहे, ऐं कराची जे अंदरि जेका दहशतगर्दी आहे उहा मल्टाई डायमेंशनल रही आहे। हिन वक़्तु ओड़े जो उनमें थोरी हो ठापुर आहे, पर तव्हांजा बि बयान आया आहिनि त स्लीपर सेल काफ़ी मौजूदु आहिनि। छा रियलिटी आहे? केतिरी संगीन नोयत जी जेका इंफॉर्मेशन आहे तव्हां वटि? ॾिसो, हिकु त पूरे मुल्क जंहिं तरीक़े सां दहशतगर्दी जी लपेट में आहे, त कराची बि हिकु तमामु अहम टारगेट आहे। बिकॉज़ पाकिस्तान जो मुआशी तरीक़े सां सभिनी खां वॾे में वॾो शहर कराची आहे। पाकिस्तान जी ख़ुशहाली कराची मां ज़ाहिर थिए थी। पाकिस्तान जो वाहिद हिन महिल जेके पोर्ट्स आहिनि, सी पोर्ट्स आहिनि, कराची आहे। कराची जे अंदरि हेसि ताईं जेके बि वाक़ियात थिया आहिनि, उन्हनि में बि इहा शइ नज़र अची रही आहे त जेके पास्ट में रीसेंट पास्ट में जेके स्लीपर सेल्स पंहिंजो कमु करे रहिया आहिनि, उन में मुख़्तलिफ़ जेके कलदन तंज़ीमूं आहिनि, उन जा उहे स्लीपर सेल्स बि कमु करे रहिया हुआ, जंहिंमें गिरफ़्तारियूं बि थियूं आहिनि ऐं उनखे न्यूट्रलाइज़ बि कयो वियो आहे। पोइ कराची जे हवाले सां जेको दहशतगर्दी जो हिकिड़ो फ़ाइनोमेना हुयो, MQM रिलेटेड, जंहिंखे चयो वेंदो हो, पुलिस ऑफिसर ख़ासि तरह तव्हां जेको आहे इहो उन बाक़ाइदा प्रेस कॉन्फ्रेंस बि कयूं, को MQM सां रिलेटेड कारकुन खे हथु करे हुन चयो। इन ॻाल्हि में केतिरी रियलिटी, केतिरी सदाकत आहे? ॾिसो, इहे ॻाल्हियूं बार बार करणु मुनासिबु कोन्हनि। कराची में जेको दहशतगर्दी आहे उहा मुख़्तलिफ़ नोयतुनि जी या वायलेंस जेकी खणी कराची में चइजे, दहशतगर्दी ऐं वायलेंस खे आउं ॿिनि हिसनि में विराईंदुसि। जेका रिलीजियस टेररिज़म आहे, उहो उनजो डायनेमिक्स टोटली डिफरेंट आहिनि, पाकिस्तान में बि ऐं कराची जे अंदरि बि। वायलेंस जेको कराची में रहियो आहे ओवरऑल, उनखे तव्हां जेकॾहिं ॾिसंदो त उहो कराची में ज़बान ऐं पंहिंजो जेके खणी चइजे एथनिसिटी जे बेसिस ते बि वायलेंस तमामु घणो रहियो। पोइ उन में लियारी जा बलोच बि इन्वॉल्व हुया, उन में उर्दू स्पीकिंग बि इन्वॉल्व हुया, उन में ॿियूं क़ौमूं बि इन्वॉल्व हुयूं। इन करे इहो इन में ब्रैकेट करणु कंहिंखे त उहो कंहिं पॉलिटिकल पार्टी खे, उहा अलॻि ॻाल्हि आहे, पर इहो ज़रूरु आहे त वायलेंस में पंहिंजो कराची में एथनिक वायलेंस हिकिड़ो संगीन नोयत जो वायलेंस हुयो, ऐं उन में सियासी पार्टियूं इन्वॉल्व हुयूं। ऐं रेंजर्स जे अचण जो सभिनी खां जेको वॾो फ़ाइदो थियो कराची खे ऐं पूरे पाकिस्तान खे, तो एथनिक वायलेंस, पर्टिकुलर वायलेंस जंहिंजी पाण ॻाल्हि कयूं था, उनमें राज इन्वॉल्वमेंट आहे। ॾिसो, इन एथनिक वायलेंस जे हवाले सां जेका तव्हां ॻाल्हि कयो था, उनजो मूं वटि को सबूत कोन्हे त आउं इन ॻाल्हि खे चवां त उन में XYZ इन्वॉल्वमेंट आहे। अच्छा, ॿियो जेको हिकिड़ो अहम जेको एस्पेक्ट आहे त टेररिज़म जे हवाले सां मदरसनि जी ॻाल्हि थिए थी, पाण कंदा रहिया आहियूं ऐं हिन ते बि हाणे बि ॻाल्हायोसीं। पर जेको सफ़ूरा सान्हो थियो, उन असांखे हिकिड़े ॿिए डायमेंशन ते रवानो कयो त भई IBA खां वठी जहिड़नि प्रेस्टिजियस इंस्टीट्यूट्स जे अंदरि बि हो कनि था पिया, या नेवल डॉकयार्ड ते जेको थियो हो,
इहो फिनोमिना छा आहे? छाकाणि हीअ त असां चऊं था त ब्रेन वॉशिंग थिए थी, अणपढ़ियल आहिनि, हे ॿियनि मसइलनि जे करे, हीअ फिनोमिना छा आहे? ॾिसो, इन ई फिनोमिना खे तव्हां जेकॾहिं इंटरनेशनल पर्सपेक्टिव में बि ॾिसो न, तव्हां पंहिंजो पाण खे सिर्फ़ु सिंध ताईं या पाकिस्तान ताईं महदूद न कयो। दुनिया में जिते बि इन क़िस्म जूं तंज़ीमूं आहिनि, जीअं दाइश सीरिया में कमु करे पई, यमन में आहे, अहिड़े ई तरीक़े सां जेके इराक़ में हालात तमामु संगीन नोयत जा रहिया आहिनि, अफ़गानिस्तान में ॾाढा ख़राबु रहिया आहिनि हालात, उन्हनि जी उहा जेका सोच आहे, उहा सोच कंहिं जोग्राफिकल बाउंड्री में महदूद कान्हे। उहा सोच जेका आहे सा जोग्राफिकल बाउंड्रीज़ खां निकिरी करे तव्हां ॾिसो एतिरे क़दुरु जो यूरोप में भली वई आहे। त उहो यूरोप जा उहे माण्हू जेके तव्हां ॿुधो हूंदो त जेके सीरिया ऐं मिडल ईस्ट में विड़ी रहिया आहिनि, जंग विड़ी रहिया आहिनि, सो इहा सोच कंहिं जोग्राफ़ी सां ताल्लुक़ु नथी रखे, इहा सोच कंहिं ज़बान सां ताल्लुक़ु नथी रखे, इहा सोच हिकिड़ी अहिड़ी बदकिस्मती सां सोच आहे जेका इस्लाम जी ग़लति तशरीह जे करे वजूद में आई आहे। ऐं आउं सम्झां थो त उन सोच जो जेको खुमियारो आहे या जेको क़ीमत आहे असां भुगतियूं पिया। फिज़िकल नेटवर्किंग बि हिते आहे या सिर्फ़ु सोच जी हद ते इन्फ्लुएंस आहे? फिज़िकल नेटवर्किंग न हुजे हा त हेॾा नुक़सान कीअं थियनि हा? मतिलबु दाइश रिलेटेड फिज़िकल नेटवर्क मौजूदु आहे? बिल्कुलु आहे। ॾिसो न, सफ़ूरा वारो जेको वाक़ियो थियो, उहे माण्हू दाइश इंस्पायर्ड हुया न। ऐं आऊं त इन ॻाल्हि में दिलों तरीक़े सां यकीन ई नथो रखां, हीअ जेके नाला आहिनि इहे त सिर्फ़ु गुमराही जे लाइ रखिया विया आहिनि। सिर्फ़ु इन नालनि सां फ़र्क़ु इहो आहे जो मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जूं प्रायोरिटीज़ मुख़्तलिफ़ आहिनि। कंहिंजी फर्स्ट प्रायोरिटी जेका आहे सा कंहिं दरगाह खे नुक़सानु पहुचाइणु आहे, कंहिंजी फर्स्ट प्रायोरिटी लॉ एनफोर्सिंग एजेंसी खे टारगेट करणु आहे, कंहिंजी फर्स्ट प्रायोरिटी जेका आहे सा हसास तनसीबात खे नुक़सानु पहुचाइणु आहे, कंहिंजी फर्स्ट प्रायोरिटी इहो आहे जो कंहिं स्कूल ऐं कॉलेज खे निशानो ठाहियो वञे। पर सोच जेका आहे न बुनियादी तरीक़े सां उहा साॻी आहे, माण्हू उहे साॻा आहिनि। अॼु हिकिड़ी तंज़ीम में आहिनि, सुभाणे उहा तंज़ीम छॾे ॿी नंढड़ी तंज़ीम ठाहे था वठनि। अहिड़ा इन जा कई मिसाल आहिनि त लश्कर जंगवी हुई, पोइ लश्कर जंगवी आलमी थी वई, सिपाही साहिबा हुई, पोइ उन मां का ॿी तंज़ीम थी वई। त अहिड़े तरीक़े सां कई तंज़ीमूं अहिड़ियूं आहिनि जेके नयूं वजूद में आयूं आहिनि, ऐं पर उहे माण्हू उहे साॻा ई आहिनि। अच्छा, जेको अफ़गान इशू आहे ऐं अफ़गान पनाहगीरनि जो इशू आहे, हिकिड़ा त आहिनि रजिस्टर्ड अफ़गान पनाहगीर, ॿिया आहिनि इलीगल अफ़गान पनाहगीर, उन्हनि जो सॼे हिन टेररिज़म सां जिते मसइले ते केतिरो इम्पैक्ट आहे? ॾिसो, जेकॾहिं कंहिं मुल्क में अव्हांजो को रिश्तेदार रहंदो हुजे, कंहिं मुल्क में अव्हांजे मुल्क जो बाशिंदो रहंदो हुजे, त यकीनन अव्हांजा उते ताल्लुकात वधीक इफेक्टिव हूंदा। सो अफ़गान माण्हुनि जी हिते मौजूदगी मुंहिंजे ख़्याल आहे त पूरे पाकिस्तान जे लाइ फ़िक्र जो बाहिस आहे। ऐं मौजूदा सूरत हाल में ख़ासि तौर ते आउं सम्झां थो त उन्हनि खे रहणु, ॻाल्हाइणु, खाइणु पीअण में सहूलियत थिए थी, लिहाज़ा उहे सहूलियतकारी जो हिकिड़ो रोल प्ले करे सघनि था। ऐं हीअ टाइम आहे त असां उन्हनि खे वापसि मोकिलियो। अच्छा, अहिड़ी क़िस्म जी का हिकमत अमली होम डिपार्टमेंट वटि को त पुलिस वटि या का डिस्कशन हेठि आहे? इलीगल जेके रजिस्टर्ड अफ़गान्स आहिनि उन जे लाइ त हुकूमत पाकिस्तान डिसंबर 2017 ताईं जो डेडलाइन रखी आहे, ऐं उहे अकॉर्डिंगली हिकिड़े बैन अल-अक़वामी क़ानून तहत वापसि वेंदा। जेके गैर क़ानूनी तरीक़े सां हिते तरसियल आहिनि उन जे ख़िलाफ़ु इंतिहाई सख़्ती सां क़दम खयो वेंदो। मदरसा जेके तव्हां चया 93 मदरसा, उन्हनि जे ख़िलाफ़ जी, उन जे ख़िलाफ़ बि वफ़ाक़ी हुकूमत सां सिंध हुकूमत मैटर टेकअप कयो आहे, ऐं इंशाअल्लाह ताला उन जे ख़िलाफ़ बि कार्रवाई। तव्हांजी वॾी महिरबानी ख़्वाजा साहिबु, तव्हां असांखे टाइम ॾिनो। नाज़रीन, एडी ख़्वाजा साहिबु IG पुलिस सिंध असां सां गॾु हुआ। गुफ़्तगू तव्हां ॿुधी सिंध जे अंदरि दहशतगर्दी जे हवाले सां जेके मुख़्तलिफ़ फॉर्म्स आहिनि उन ते असां गुफ़्तगू कई, ऐं हिन वक़्तु जेका मुख़्तलिफ़ हिकमत अमली जेका पुलिस ऐं होम डिपार्टमेंट जी आहे, गवर्नमेंट जी आहे, उन ते बि गुफ़्तगू थी। प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो। पंहिंजे मेज़बान फयाज़ नाश के इजाज़त सदाईं गॾु।